क़ौमी असम्बली जे इजलास में भी गुल प्लाज़ा वाक़े जो पराडो। PPM ने शैला रज़ा जो चवण हो त न्यूज़ीलैंड में बाहि लॻी त 40 माण्हू फ़ौत थी विया हुआ। लाहौर में हफ़ीज़ सेंटर में 3 भेरा बाहि लॻी, उन ते कंहिं बि सियासत न कई। MQM ने अमीनुल हक़ चयो त गुल प्लाज़ा बाहि जे वाक़े जो जवाब आख़िर केरु ॾींदो। MQM ने फारूक सत्तार चयो त बाहि वाक़े जी कंहिं न कंहिंखे त ज़िमेदारी क़बूल करणी पवंदी। PPM ने कादिर पटेल चयो त गुल प्लाज़ा हिकु माड़ इमारत हुई, MQM वारनि घण मार में तब्दील कयो। गुल प्लाज़ा अव्हां जे दौर जी निशानी आहे जॾहिं कराची में रतु वहंदो हो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ पारां गुल प्लाज़ा साने ते ॾुख जो इज़हार, अख़्तियार हेठियां सतह ते ॾियण जो मुतालबो। गुल प्लाज़ा साने ते तमामु घणो ॾुख पहुतो। गुल प्लाज़ा साने ते जोड़ियल कमेटी जांच करे रही आहे। वॾे वज़ीर चयो हो त अदालती जांच जी ज़रूरत पई त उहा बि कराई वेंदी। ज़ियाउल हसन नंजाड जो सिंध असेंबली में ख़िताब, संदसि चवणु आहे त पहिरियां शुरूआती रिपोर्ट अचणु ॾियो, उन खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो। जांच रिपोर्ट खे ॻुझो न रखियो वेंदो, इहा ऐवान में बि रखी वेंदी। गुल प्लाज़ा जो मलबो हटाइण जो सिलसिलो जारी, वधीक हिकु लाश हथ, फ़ौतियन जो अंग 27 थी वियो, 83 लापता, माण्हुनि जी ॻोल्हा जारी। 20 ॼणनि जी सुञाणप कई वई। DC ॾखण जो चवणु आहे त ॿिएं ऐं 3 फ्लोर मां मलबो हटायो पियो वञे। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त 14 लाशनि जा नमूना हासिल कया आहिनि, जिन मां 7 लाशनि जी सुञाणप कई वई आहे। लाशनि जी सुञाणप लाइ 48 माण्हुनि जा सैंपल वरिता विया आहिनि। सिंध हाई कोर्ट जे आइनी बेंच गुल प्लाज़ा सान्हे जी दरख़्वास्तनि ते सिंध हुकूमत, कमिश्नर कराची, KMC ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत कमिश्नर कराची खां 10 फ़रवरी ताईं तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि गुल प्लाज़ा शॉपिंग मॉल कराची जो इंतिहाई मसरूफ़ तिजारती मरकज़ हो। पेश आयल साने में क़ीमती इंसानी जायज़ ज़ाया थियूं आहिनि। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त गुल प्लाज़ा जो सानियो लाॻापियल इदारनि जी नाअहली जो वाज़िया सबूत आहे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गुल प्लाज़ा में रेस्क्यू ऑपरेशन हली रहियो आहे, लाश कढिया पिया वञनि। गुम थियल माण्हुनि जा वारिस DNA ॾियनि त जीअं सुञाणप थी सघे। जेके लाश सुञाणप जे क़ाबिल न आहिनि, उन्हनि जी सुञाणप DNA ज़रिए कई पई वञे। रांदीगनि जा दुकान ऐं इलेक्ट्रॉनिक आइटम्स हुआ, उन्हनि शयुनि में बैटरीज़ हूंदियूं आहिनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं निजी TV सां ॻाल्हियूं, चयाईं वॾे वज़ीर जेका कमेटी जोड़ी आहे, इहा हिक हिक शइ खे ॾिसंदी। जांच में जेके बि शयूं साम्हूं ईंदियूं, उहे सभिनी खे ॿुधायूं वेंदियूं। हुकूमत आवाम जी बहितरी लाइ फ़ैसिला कंदी आहे। पूरे मुल्क जी 90% इमारतनि में फायर अलार्म ऐं एग्ज़िट न आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी टीम पारां गुल प्लाज़ा इमारत जो मुआइनो। SBCA टीम मुआइने खां पोइ रेस्क्यू वर्कर्स खे अंदरि वञण जी इजाज़त ॾिनी। डायरेक्टर SBCA जो चवणो त इमारत ख़तरनाक थी चुकी आहे, एहतियात सां रेस्क्यू जो कमु कयो वञे। हिफ़ाज़ती उपायनि खां सवाइ रेस्क्यू जो कमु करणु ख़तरनाक हूंदो। रेस्क्यू अमल खां पोइ गुल प्लाज़ा जो बची वियल हिसो केराइणु लाज़मी आहे। वफ़ाक़ी सरकार गुल प्लाज़ा जे मुतासिर वापारियुनि जी हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी कराए छॾी। वापार वारे वफ़ाक़ी वज़ीर ॼाम कमाल डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सां गॾिजी गुल प्लाज़ा जो दौरो कयो। संदसि चवणु हो त सिंध तोड़े वफ़ाक़ी सरकार मुतासिरनि जी मदद करे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां नेशनल पुलिस अकेडमी जो दौरो। घरू वज़ीर ऐं ॿिया आला अमलदार दौरे दौरान फील्ड मार्शल सां गॾु हुआ। ISPR मूजिबि फील्ड मार्शल खे पुलिस जी चुस्त दस्ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। फील्ड मार्शल शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरी ऐं गुल रखिया। फील्ड मार्शल जो चवणु आहे त जदीद पॉलिसिंग सां बहितर नतीजा हासिल करे सघजनि था। दहशतगर्दी ख़िलाफ़ पुलिस जो किरदारु साराह जोॻो आहे। तालीम खां सवाइ को बि मुआशिरो तरक़ी नथो करे सघे। तालीम खे हथी ॾियण में निजी शोबे जो अहम किरदारु आहे। सिंध हुकूमत जो तालीम जे शोबे में ख़ासि ध्यानु आहे। मयारी निसाब ज़रिए क़ौमी यकजहती खे हथी ॾिनी पई वञे। सैयद मुराद अली शाह जो कराची में तक़रीब खे ख़िताब, चयाईं सिंध हुकूमत तालीम ताईं पहुच खे पंहिंजी पहिरीं तरजीह बणाए रही आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सां मयारी तालीम यकीनी बणाए सघिजे थी। दहशतगर्दी वधण जो वॾो कारण दहशतगर्दनि खे अफ़गानिस्तान मां वापसि आणणु हो।
अफ़गानिस्तान में हज़ारे माण्हुनि खे आणे पाकिस्तान में कंहिं आबाद कयो। अफ़गान मुहाजिरनि जी मेज़बानी के नतीजे में क्लाशनकोफ कल्चर और दहशतगर्दी मिली। ख़ारजियनि जे मुकम्मल ख़ात्मे ताईं क़ौम सुख सां न वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में तकरीब के ख़िताब चयाईं दोहा मुआहिदे बावजूद अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थी रही है। TTP और BLA के हिंदुस्तान की सपोर्ट हासिल है। फैसलो थियण घुर्जे तो अफ़गानिस्तान पुरअमन तरीक़े से रहण चाहे तो या न। अफ़गान हुकूमत के का दिलचस्पी ना है तो घट में घट पांजी आवाम जो ख्याल रखे। PTI जे हिमायत याफ्ता राजा नासिर अब्बास सेनेट में अपोजिशन लीडर मुकर्रर। चेयरमैन सेनेट यूसुफ रज़ा गिलानी चयो तो 32 मां 22 मेंबरन अपोजिशन सेनेट की हिमायत हासिल कई है। सेक्रेटरी सेनेट हफीज़ुल्लाह शेख नोटिफिकेशन जारी करे छॾियो।